जयराम जी की जय झूलेलाल। राजा सिंधी तव्हां सां गॾु आहे। कोसा कोर खणी हलियो, बाग खोलिया साईं कंवर राम जा। जयराम जी की सिंधी भाइयों ॾाढी वॾी महिरबानी। तव्हां ख़ुशि करे हलियो, मुंहिंजो कॉन्फिडेंस पावर वधाए छॾियो आहे। एतिरी सपोर्ट, एतिरा मैसेज, एतिरा लाइक, एतिरियूं व्यूज़ जयराम जी की थी वियो आहे। हिकिड़े वीडियो खे लाइक था कयो। मां सम्झी वियुमि हाणे सिंधियुनि खे सिंध खपे, त मूंखे इन आदिपुर गांधीधाम जी स्टेशन नालो सिंध रखिणो आहे। चेटी चंड खां पहिरीं मां तव्हांखे गिफ्ट ॾिनोमांव। सिंधी भाइयो ख़ाली इहे सपोर्ट कंदा रहो मूंखे। जेतिरा बि आदिपुर गांधीधाम में रोड जा नाला, सोसाइटियुनि जा नाला, वार्ड, सेक्टर, कुझु कान थींदा। सभु सिंधी संतनि जे नाले खां नालो हूंदो। सभिनि संतनि जे नाले खां थींदो। टैगोर रोड न थींदो, संत कंवरराम रोड थींदो, झूलेलाल रोड थींदो। डॉक्टर अंबेडकर ऑडिटोरियम कान ठहंदा हिते संत कंवरराम ऑडिटोरियम हूंदा। सम्झा? लीलाशाह नगर थींदा, झूलेलाल नगर थींदा, संतनि जे नाले खां थींदा। सभु संत सिंधियुनि जा नाला थींदा। तव्हां ईअं सपोर्ट कंदा रहो, मूंखे सिंध जी सपोर्ट मिलंदी रहे। मां वेठो आहियां अॻियां, मां ठाहींदुमि सिंध खे। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधाए छॾियां थो, ॾाढी सही ॻाल्हि थो ॿुधायांव। हीउ भाई प्रताप जो सुपिनो आहे। भाई प्रताप जो सुपिनो हो कि सिंध ठाहिण जो, पर कोई सिंधी अॻियां कान आयो। तव्हांखे ॿुधाए छॾां, मुंहिंजी जनम पत्री जो नालो बि प्रताप अथव। सम्झा? मां कूड़ कान थो ॻाल्हायां, तव्हांखे जनम पत्री ॾेखारे सघां थो। मुंहिंजो जनम पत्री जो नालो बि प्रताप आहे। मूंखे प्रदीप जे नाले खां सुञाणंदा आहिनि, राजा जे नाले खां सुञाणंदा आहिनि। मां भाई प्रताप जा सुपिना पूरा कंदुमि ऐं मां हिनखे सिंध ठाहींदुमि। जयराम जी की जय झूलेलाल।